इंसानी इर्तिक़ाई तब्दीली जो हिकु डिघो अमल आहे जंहिं ज़रिए माण्हुनि जे अबाणनि अबनि ॾाॾनि खां जनमु वरितो। साइंस सबूत उहो ॾेखारे थो त जिस्मानी ऐं रवे जी ख़ासियत सभिनी माण्हुनि तरफ़ां हिसेदारी कई वई आहे जेके एप्लीक अबनि ॾाॾनि मां पैदा थिया आहिनि ऐं तक़रीबन 6 मिलियन साल जे अरसे जे दौरान तरक़ी कई। हिकु क़दीम तरीन इंसान जी ख़ासियतुनि में हिकु पेडालिज़म ॿिनि पेरनि ते हलण जी सलाहियत 4 मिलियन साल अॻु तरक़ी कई। ॿियो अहम इंसानी ख़ासियतूं जहिड़ोकि हिकु वॾो ऐं पेचीदह दिमाग़, आवाज़ ठाहिण ऐं इस्तेमालु करण जी सलाहियत, औज़ार ठाहिण ऐं ॿी ॿोलियुनि जी सलाहियत ताज़ो तरक़ी कई आहे। केतिरियूं ई तरक़ी याफ़्ता ख़ासियतूं जिन में पेचीदगी वारो अलामती इज़हार फ़न, वसीअ सक़ाफ़ती ऐं रीसूं रस्मूं बुनियादी तौर ते ज़िंदगी गुज़ारण खे लॻभॻि 100 साल दौरान ज़ाहिर थियो आहे। इंसान पिरामाइट आहिनि। जिस्मानी ऐं जीनाती हिकजहिड़ाई ॾेखारे थी। जदीद इंसानी नस्ल होमो स्पेसीज़ ऐं पिरामाइट नस्लनि जे हिकु ॿिए ग्रोह एप्स सां तमामु घणो वेझो तालुक़ु रखे थो। इंसान ऐं अफ्रीका जा अज़ीम बंदर, वॾे बंदर चैंपीज़ बशमोल बोनोबस या नामनिहात पिंगी चैंपीज़ ऐं गोरिला हिकु मुश्तरका आबादत आहिनि जेके 6 खां 8 मिलियन साल अॻु जे विच में रहंदा हुआ। इंसान पहिरियों भेरो अफ्रीका में तरक़ी कई ऐं इंसानी इर्तिक़ा जो घणो हिसो उन बरआज़म ते वाक़िअ थियो। शुराती इंसानी जा फ़ॉसिल जेके 6 मिलियन साल अॻु जे विच में रहंदा हुआ, मुकमल तौर ते उहे अफ्रीका मां ईंदा आहिनि। अक्सर साइंसदान हिन वक़्तु शुराती इंसानी जे 15 खां 20 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी सुञाणनि था। साइंसदान सभु मुतफ़िक़ न आहिनि जॾहिं त उन क़िस्मनि बाबति कई लाॻापियल आहिनि जेके सिर्फ़ु मरी विया आहिनि। केतिरियूं ई इब्तिदाई इंसानी नस्लूं, यक़ीनन उन मां अक्सरत को बि ज़िंदह औलाद न छॾियो आहे। साइंसदान उन ॻाल्हि ते पिणु बहस कंदा आहिनि त कीअं सुञाणनि ऐं उन्हनि जे दर्जे बंदी करण जी शुरात जे इंसान जी मख़सूस नस्लनि ऐं उन्हनि जे बारे में कहिड़ी अंसरनि जे इर्तिक़ा ऐं हर नस्ल जे ख़तमु थियण जे असरअंदाज़ थियो। हीउ इंसान पहिरियों इब्तिदाई इंसान भेरो अफ्रीका मां लॾे एशिया ॾांहुं लॾभलाण कई। शायदि 2 मिलियन साल अॻु जे विच में उहे कुझु देरि बैदि यूरोप में दाख़िल थिया। अहिड़ी तरह इंसान जा रंग या ते इंसान जा क़िस्म। जिन्स भूरा जिन्स जी शुरात उत्तर क़तब सरज़मीन खां थी, उतां खां ऐं एशिया ऐं यूरोप ताईं पहुती। जिन्स फ़िकी जिन्स जी इब्तिदाई चीन मुल्क खां आहे जेका वधी एशिया ऐं बल्का जे जज़ीरनि ताईं पहुती। जिन्स कारी जिन्स वारनि जो मिड अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया खां थियो। जिन्स कणक रंग जिन्स जी शुरात सिंध ऐं हिंद खां थींदे एशिया ताईं फैलिजी वई। हिन इंसान जे मेल मिलाप फितरत जो ख़ासो आहे। उन लाइ कुदरती तौर ते उन जो असरु हिन टीं जिन्स ते थियो आहे। उन मां मुख़्तलिफ़ रंग ऐं रूप पैदा थिया आहिनि। मिसाल, अछे ऐं कारे जे मेलाप खां हिकु नई जिन्स ज़ाहिर थिए थी। अहिड़ी तरह अछे ऐं फ़िके जे मेलाप खां ॿी नई जिन्स पैदा थिए थी। बिल्कुलु साॻिए ई तरह हर टे जिन्स जे मेलाप खां विचोली जिन्स पैदा थिए थी। मोरखनि जो बि इहो ख़्यालु आहे त अॻाटे ज़माने खां अमेरिका में आबाद थियल जिन्स जेका शिकिल ऐं सूरत में ॻाढ़ा अछा आहिनि, जिन खे असुल में रेड इंडियन चइबो आहे।